अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। नव नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वियो। DGIB जी मुक़ररी। चेयरमैन वाबडा जी इस्तीफ़ा जी मंज़ूरी ॾिनी वई। मुल्क में बिजली जे बहरान, महांगाई, कणक ऐं खंड जे ज़ख़ीरनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई। इमरान ख़ान जी रियासत मुख़ालिफ़ बयाननि ते काबीना इजलास में गौर वीचार कयो वियो। गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा उहिदे तां बरतरफ़। नोटिफिकेशन जारी। उमर सरफराज़ चीमा खां सिक्योरिटी बि वापसि वरिती वई। गवर्नर हाउस में दाख़िल थियण खां वधीक रोकण। पुलिस हाई अलर्ट। पुलिस जो चवणु आहे त इमरान सरफराज़ चीमा गवर्नर हाउस आयो त खेसि दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। कैबिनेट डिवीज़न पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त गवर्नर पंजाब खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे एडवाइस ते उहिदे तां हटायो वियो। स्पीकर पंजाब असेंबली चौधरी परवेज़ इलाही वक़्ती गवर्नर पंजाब तौरु ज़िम्मेवारियूं अदा कंदो। बरतरफ़ गवर्नर उमर सरफराज़ चीमा कैबिनेट डिवीज़न पारां जारी कयल नोटिफिकेशन रद्द करे छॾियो। उमर सरफराज़ चीमा चयो आहे त गैर आइनी नोटिफिकेशन ख़िलाफ़ आइनी ऐं क़ानूनी माहिरनि सां मुशावरत बाद हिकमत अमली जो ऐलान कंदुसि। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त गवर्नर पंजाब खे शर्मनाक तरीक़े सां हटाइण जी कोशिश कई वई। इम्पोर्टेड कठपुतलियूं आइनी बहरान खे हवा ॾेई रहियूं आहिनि। पंजाब में खुलियल आइन शिकनी जो ख़ामोशीअ सां तमाशो ॾिठो पियो वञे। समूरियूं दस्तूरी घुर्जूं हिक पासे रखी सदर जे उहिदे जी तौहीन कई वई। आला अदालत मामले जी नज़ाकत जो नोटिस वठे। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस ते ॿुधणी। चीफ जस्टिस उमराता बंदियाल जी सदारत हेठि 5 रुकनी लार्जर बेंच रेफरेंस ते ॿुधणी करे रहियो आहे। चीफ जस्टिस उमराता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत खे आर्टिकल 63A जी तशरीह ईंदड़ नसलनि लाइ करणी आहे। यकीन आहे त हुकूमत रेफरेंस जी अहमियत खां वाक़िफ़ हुजण सबबि रेफरेंस जी तशरीह आॾो न ईंदी। आलमी दुनिया सां तरक़ियाती मामलनि ते गॾिजी कम करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी GDA ग्रुप ऑफ फ्रेंड्स जे वर्चुअल इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान दुनिया में अमन ऐं तरक़ी लाइ आलमी दुनिया सां हर महाज़ ते गॾु आहे। GDA ग्रुप ऑफ फ्रेंड्स जे वर्चुअल इजलास में 2030 जी एजेंडा ते तेज़ीअ सां अमल दरामद करण ते इतफ़ाक़ कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अमन शाह चयो आहे त इमरान ख़ान जी कारकर्दगी ज़ीरो आहे। इमरान न्याज़ी मुल्की मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो। मईशत खे ठीकु करण में वक़्तु लॻंदो। इमरान ख़ान इदारनि ऐं मुख़ालिफ़नि ते हमलनि खां सवाइ कुझु बि नाहे कयो। इमरान ख़ान मीडिया में ज़िंदा रहण ख़ातिर गारियूं कढी रहियो आहे। सिंध काबीना गैर क़ानूनी जेटनि खे रजिस्टर करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। सामूंडी किनारनि ते 64 जेटनि खे रजिस्टर्ड कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल काबीना इजलास में ॿुधायो वियो त गैर क़ानूनी क़ाइमु कयल जेटनि मां 5 कियामाड़ी में, मलीर में 27, छटे में 29, सिजावल ऐं बदिन में 3 जेटूं आहिनि। सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी जो चवणु आहे त सूबाई हुकूमत वटि जेटनि खे रजिस्टर करण जो को बि कानून मौजूदु न हो। हाणे कानून ठही चुको आहे जंहिं तहत उन्हनि खे रजिस्टर्ड कयो वेंदो।
सिंध हुकूमत पारां हाउसिंग स्कीमुनि ऐं सोसाइटीज़ बाबति वॾो फ़ैसिलो। माहौलियात खाते वण न पोखींदड़ नवनि हाउसिंग स्कीमुनि खे माहौलियाती NOC न ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध में रुॻो उन्हनि हाउसिंग स्कीमुनि ऐं सोसाइटीज़ खे NOC मिलंदी जेकी वण पोखण ते अमल कंदड़। मुल्क में बिजली जी लोड शेडिंग शहरनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं। शहरनि में 12 कलाक ऐं बेराड़ी में 18 कलाक लोड शेडिंग मामूल बणिजी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि बेबस बणिजी वियो। वज़ीर आज़म जी मई महीने में लोड शेडिंग ख़त्म करण वारे ऐलाननि ते बि अमल न थियो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, नवाबशाह ऐं ठटे में बि बिजली जी बदतरीन लोड शेडिंग शहरनि जा पघर कढी छॾिया। मुल्क में महांगाई जो जिन बोतल में बंदि न थियो। अटो, तेल, घी, दाल, खीर, भाॼी, मुर्गी ऐं गोश्त जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। यूटिलिटी स्टोर्स में अटो सस्तो थींदे ई ग़ाइब थी वियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी यूटिलिटी स्टोर्स में 20 किलो अटे जी क़ीमत 800 रुपया ऐं खंड जी क़ीमत 70 रुपया करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। सिंधु दरिया में अञा ताईं पाणी न पहुतो। कोटड़ी बैराज स्ट्रीम में पाणी जी जाइ वारी उॾामण लॻी। ज़राअत, माल ऐं पीअण जे पाणी जी हासिलात लाइ शहरी दरबदर थी विया। हैदराबाद, जावल, बदीन ऐं ठटे में वोड़नि ऐं ॿियो फसल मुतासिर। आबादगारनि जा मथे ते हथ। हैदराबाद, सखर, हिंगोरचा, करूंडी ऐं खानपुर महर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। पाणी नाहे छो भला, करबला करबला जा नारा। इस्लामाबाद हाई कोर्ट सोशल मीडिया एक्टिविस्ट खे हिरासा करण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह FIA पारां हिरासा करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत FIA साइबर क्राइम विंग खां जवाब तलब करे वरितो। ॿुधणी 31 मई ताईं मुलतवी। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबलो। बदनाम धाड़ियल छोटू बंगलाणी ऐं हलीम बंगलाणी मारिजी विया। फायरिंग जी ॾे वठ में पुलिस एहलकार चीज़ल जाफ़री समेत 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त छोटू बंगलाणी ते 5 लख रुपया इनाम रखियल हुयो। ज़ख़्मी एहलकारनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मादरी शाह जी सदारत हेठि BRT रिथा बाबति इजलास। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इजलास खे ॿुधायो त ऑरेंज लाइन रिथा जा कुझु सिविल वर्क्स बाक़ी आहिनि। रिथा जो 95% इंफ्रास्ट्रक्चर मुकमल थी वियो आहे। 20 बसुनि लाइ SIDCL खे पैसा बि ॾेई छॾिया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मादरी शाह मास ट्रांज़िट अथॉरिटी खे मई जे आख़िरी हफ़्ते ताईं रिथा मुकमल करण जी हिदायत करे छॾी। लखी गुलाम शाह में हथियारबंद मोबाइल फोन टावर ते सुतल चौकीदार खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त वारिसनि इनायत पुट शहज़ादो सूमरो जे अगवा थियण जो इतला ॾिनो आहे। वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। He believed it was dangerous. He was right. Your desecration of reality. Break the rules. Look out! To become a hero. I do it, I become the enemy.
ऐं डॉक्टर स्ट्रेंज जी जादुई कहानी ते ॿधल सीरीज़ जी नई फिल्म डॉक्टर स्ट्रेंज इन दी मल्टीवर्स ऑफ मैडनेस समूरी दुनिया में 80 अरब रुपयनि जो बिज़नेस करे वरितो।